वैसा प्रालो खबर सर जारी खबर शेयर कंदासीं पिराले खां। पिरालो गवर्नमेंट हाई सेकेंडरी स्कूल पिरालो जे प्रिंसिपल ऐं स्टाफ सां टाउन कमेटी चेयरमैन सैयद जुमन शाह अहम मुलाक़ात कई, जंहिंमें स्कूल जी तालीम मयार खे वधीक बहितर बणाइण ऐं शागिर्दनि जे ज़हनी ऐं जिस्मानी सलाहत खे उजर करण ऐं हेल्थ पर स्पोर्ट वैक्स जे हवाले सां गॾिजाणी करण जो तफ़सील ॻाल्हि ॿोल थी। मुलाक़ात दौरान चेयरमैन सैयद जुमन शाह चयो त तालीम सां गॾु रांदियूं ऐं सेहतमंद सरगर्मियुनि जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे, छो त उहे शागिर्दनि जे शख़्सियत सां साज़ीअ सां अहम किरदारु अदा कनि थियूं। हिन स्कूल इंतिज़ामिया खे हर मुक़िम सलाहकार जी ख़ातिरी पिणु कराई। स्कूल जे प्रिंसिपल ऐं स्टाफ चेयरमैन जे दिलपस ऐं ताउन सां थोरा मञींदा चयो त अहिड़ियुनि कोशिशुनि सां रुगो तालीम मयार बहितर थींदो, पर शागिर्दनि जी ज़हनी ज़ब्त सिहत ऐं ख़ुशि एतमाद बि वधंदो। आख़िर में फ़ैसिलो कयो वियो त वेझड़ा मुस्तक़बिल में स्कूलनि ऐं स्पोर्ट वैक्स ऐं ॿियनि हेल्थ एग्जीक्यूटिव स्पोर्ट खे बाक़ाइदे सां मुंतक़िल कयो वेंदो, जंहिं जे लाइ टाउन कमेटी पिरालो ऐं स्कूल इंतिज़ाम